सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और सिंधी अवां दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिब आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अवां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो अवां मुंहिंजे चैनल में दिलचस्पी वठो पिया, वीडियोज़ खे वॉच कयो पिया, शेयर बि कयो पिया। हज़ारनि जी तइदाद में अवां वीडियोज़ शेयर कयूं आहिनि, उन्हनि खे लाइक्स ॾिना आहिनि, चैनल सब्सक्राइब कयो आहे। हाँ उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश है जिन अञा सुधो चैनल सब्सक्राइब न किया उहे चैनल के सब्सक्राइब कनि जीअं असांजो साणुनि राब्तो बरक़रार रही सके। सिंध जी तारीख़ जेका धारियनि तारीख़दाननि लिखी उन में बि लिखियलु आहे त सिंधियुनि हर दौर में मज़ाहमत कई आहे। कंहिं बि ॿाहिरें फोरूअ हमलियावर आॾो कंधु न झुकायो आहे, सिर सहायो आहे, माना सिर क़ुर्बान कयो। कंधु म झुकाइज कॾहिं, कंधु म झुकाइज कॾहिं, सिर वियो सहसाए, माना कंधु झुकाइबो न, सिर सहाए छॾ। अरगून दौर में सिंध जे माण्हुनि अरगूननि खिलाफ़ सिंध जे चपे चपे ते जंग जोटी, गोरीला वार कई। केॾा किस्सा आहिनि जेके असांजे माण्हुनि खां लिकाया विया आहिनि। तमामु घणा किस्सा आहिनि सिंधी माण्हुनि जी बहादुरी जा, वेर जा, मज़ाहिमत जा। उहे सभु लिकाए ॿुधायो आहे। पर सिंधी त वीचारा विढ़ंदा ई कोन। शरीफ़ विढ़ंदा माना हमलियावरनि सां जेको संद मथां हमलो करे अचनि, संदन धरतीअ ते कब्ज़ो कनि, सभु ग़लति ॿुधायो वियो आहे असांखे। असांजे माण्हुनि जी नफ़्सियात जेका आहे सा ग़ुलामी क़बूल करण जे हवाले सां अहिड़ी जोड़ण जी कोशिश कई वई आहे जंहिंमें हू माण्हू मज़ाहमत न कनि। पर तारीख़ जे हर दौर में सिंधी माण्हुनि मज़ाहमत कई आहे, विढ़िया आहिनि। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंधी माण्हुनि खे पंहिंजी माज़ी यादि ॾियारिजे त संदनि अबनि ॾाॾनि परॾाॾनि पंहिंजे धरतीअ जी कीअं हिफ़ाज़त कई। जॾहिं सिंध ते को ख़तरो पैदा थियो त सिंधी माण्हू बाक़ाइदे विढ़िया। अरगून दौर में सिंधियुनि मुग़लनि खे टंगुनि खां झले हिकिड़े किने खूह में फिटो कयो। पछाड़ीअ में सभिनी मुग़लनि खे, उन्हनि जे फ़ौजनि खे खूह में थानीको करे उनखे लटे छॾियो, माना ज़मीन बराबरि करे छॾियो। इहो उन्हनि जे तारीख़ुनि में लिखियलु आहे जेके ॿाहिरां आयल हुआ। असां न लिखियो, असांजे बहादुरी जा किस्सा बि संदनि जी तारीख़ुनि में लिखियलु आहे। पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त बखर में मुग़लनि खिलाफ़ अरगूननि खिलाफ़ सिंधियुनि कीअं चोटूं खाधियूं, कीअं क़ुर्बानियूं ॾिनियूं, कंध कटाया बि त कंध कटिया बि। कंधु कटाइण वॾी ॻाल्हि कान्हे, कंधु कटाइण फ़ख़ुर जोगी ॻाल्हि न आहे, पर कंधु कटण फ़ख़ुर जोगी ॻाल्हि आहे। तव्हां हीणा थींदो, तव्हां ग़ुलाम बणिजी वेंदो। तव्हां मज़बूत थींदव त ग़ुलामीअ जे ज़ंजीरनि खे छिनी छॾींदव। त अॼु पाण इन ते ॻाल्हायूं था त बखर में सिंधियुनि कीअं मज़ाहमत, माना शाह बेग अरगून जॾहिं बखर ते कब्ज़ो थो करे त हिन जेकब बाज़ार जेको इलाइक़ो आहे उते तमामु घणी बग़ावत थी। उतां जे माण्हुनि संदसि हाकिमियत क़बूल करण खां इनकार कयो। त शाह बेग अरगून बखर जे किले जी अदावत वक़्तु राजनि जे चङनि मुड़ुसनि खे पाण वटि घुरायो ऐं उन्हनि खां सलाह वरिती त जेकी ही माण्हू मज़ाहमत पैदा कनि उन्हनि खे मुंहुं कीअं ॾिजे। हाणे पोइ उते जेके गद्दार वॾेरा पीर हुया उन्हनि गॾिजी चयो त बाहि खे तरार जे पाणीअ सां उझाए छॾणु घुरिजे। माना सिंध में जेका दुश्मन खिलाफ़ बाहि ॿारी आहे उनखे तरार जे पाणीअ सां उझाए छॾणु घुरिजे, संदन सिसियूं पटे छॾणु घुरिजे। हाणे इन सॼी सलाह में काज़ी कादन बि ज़रूरु शामिलु हूंदो।
हाणे आख़िर में फ़ैसिलो इहो थियो त हर इलाइक़े में जेके मज़ाहमत कंदड़ ज़ातियूं बिरादरियूं कबीला हुया उन्हनि जे इलाइक़नि में माण्हू पंहिंजा जासूस टेड़े पकिड़े छॾिजनि जेकी उन्हनि माण्हुनि सां लह चल में अचनि उन्हनि बाबति मालूमात हासिलु कनि उन्हनि जूं कमज़ोरियूं उन्हनि जे लिकण जा हंध उन्हनि जे वेड़ जा तरीक़ा सभु मालूम कनि त जीअं इशारो मिलण ते उन्हनि खे निस्त नाबूद करे छॾिजे। अहिड़े रीति शाह बेगरबून हर हंध ते बखर जे इलाइक़े में हर हंध ते पंहिंजा माण्हू मुक़ररु कया जिन हिक ई धक सां सवें सिंधियुनि जूं सिसियूं धड़कंदार करे छॾियूं। तारीख़ुनि में लिखियलु आहे त 42 ॻोठनि जे माण्हुनि खे क़त्लेआम कयो क़त्ल कयो वियो उन्हनि खे 42 ॻोठनि में ॿार बच्चा औरतूं सभु मारिया विया छाजे करे जो उहे पंहिंजे वतन जा मुहाफ़िज़ हुया वतन जी हिफ़ाज़त लाइ विड़ी रहिया हुआ। उनखां पोइ मेरिक यूसुफ मेरिक जेको आहे उहो पंहिंजे तारीख़ में लिखे थो त इन ई वारदात खां पोइ तव्हांजे ॿियनि माण्हुनि त मिड़ई लुड़ घोड़ छॾे ॾिनो माना उहो जेका मज़ामत उनखे लुड़ घोड़ थो कोठे ऐं पाबंदीअ सां सरकारी ढल ॾींदा रहिया पर बुड़दी हुया जेके उहे अञा जेके क्रोध में उन्हनि जो मोह आहे हू थो लिखे त बुड़दियुनि जो अञा क्रोध में मोह आहे उहे दरिया नाले क़िले में रहनि था ऐं जागीरदार जी हल्की कनमैट सां हेकर सिधा थी वञनि था। यूसुफ मेरिक थो लिखे मुहबे वतन अवाम जे एतिरे क़त्लाम खां पोइ बि यूसुफ मेरिक अञा आकाउंट पंहिंजनि खे मशवरा ॾेई रहियो हो त हिननि माण्हुनि जी कनमैट थियणु घुरिजे कनमैट इहा त हिननि खे अञा मारियो वञे क़त्लाम हिननि जो कयो वञे। हाणे ककड़ी आहे दरबेलो आहे चांडकाई टकर जे परगिणे में सिंधियुनि अरबूं दौरान सख़्तु मज़ामत कई जॾहिं अकबर जे फ़ौजुनि 982 हिजरी में बखर ते कब्ज़ो कयो उन वक़्तु बावजूदि मुग़लनि जे दहशत खूनरेज़ी ऐं सफ़ाकी जे यानी मुग़ल एतिरास खूनरेज़ी ऐं सफ़ाकीअ सां माण्हुनि खे मारींदा हुआ जो माण्हुनि जूं सिसियूं लाहे उन्हनि जा मुनारा ठाराईंदा हुआ हिक ॿिए मथां। इन ई चंगेज़ी सुनत ते अकबर पाण बि अमल कंदो हो। सिंधी माण्हुनि सिर त आओ भले फाते मोगल सां मुहाड़ वटकाए पंहिंजे क़ौमी वतन जी हिफ़ाज़त कई। अकबरी दरबार तरफ़ां मीर अब्दुल अकबर बादशाह बरस जेको दिल्ली जो बादशाह अकबर बादशाह उन तरफ़ां मीर अब्दुल 11 रमज़ान 983 हिजरी ते बखर में गवर्नर थी आहे। उन वक़्तु सिंध जो हिकिड़ो कबीलो मंगणी जा उन्हनि मुग़ल हाकिम जी इताअत ऐं फरमान बरदारी खां इनकार कयो उन्हनि जी ग़ुलामी क़बूल करण खां इनकार कयो। तारीख़ मसूमी थी लिखे तारीख़ मसूमी में लिखियलु आहे त मीर अब्दुल बखर पहुचण शर्त रैयत सां ॾाढियूं सख़्तियूं करणु लॻो एतिरे क़दुरु जो हिन दाणे बंदीअ जो बहानो करे पंहिंजी कुरह ज़ोराई सां हिकु जरेब ज़मीन पुठियां 5 मन महसूल मड़े छॾियो ऐं पोखीराईअ ते अहिड़ा माण्हू मुक़ररु कयईं जिन माण्हुनि जी निंड हराम करे छॾी। इन करे मंगणी जा मछरजी पिया ऐं उन्हनि कहिड़ी कारवायुनि खां मुंहुं मोड़े वेड़ जा जतन करणु लॻा। मीर अब्दुल जे कारंदनि जॾहिं ॾिठो त ॻाल्हि ज़ोर वठी वई आहे तॾहिं गुंबज़ ऐं भचरा नाले 2 ॻोठनि जे विच में हिकु क़िले में वञी मोर्चा ॿधी वेही रहिया। उन्हनि खे ख़तरो हो त ही माण्हू विढ़ंदा असां ते हमला कंदा। ॿिए पासे मंगणी जा जेके हुया उन्हनि बि क़िले जो घेरो करे उन ते तीरनि जो बसकारो करे ॾिनो। इन हीअ मारामारीअ में मीर अब्दुल जा काफ़ी माण्हू मारिजी विया जिन खे मंगणी जन टंगुनि खां झले क़िले वारे किने खूह में फिटो करे छॾियो। पछाड़ीअ में सभिनी खे खूह में फिटो करे संदन लाशनि खे लटे छॾियो। मीर अब्दुल खे जॾहिं ख़बर पई त सदस्य माण्हुनि सां इहा हालत कई वई आहे त हिन हिकदमि पंहिंजे पुट सैयद अबू अल फज़ल खे लश्कर सां गॾे वेर वठण लाइ ओॾांहुं मोकिलियो
होॾां मंगणी जन खे जीअं ई ख़बर पई त ओसे पासे टिड़ी पकड़ी विया, जंहिं करे सैयद अबू अल फज़ल लाचार थी संदन पीछो छॾे बकर जे किले में मोटी आयो। माना ही सिंधी माण्हुनि जे मज़ामत जा दास्तान आहिनि। अव्हांखे असां आगाह कंदासीं सिंध जी सची ऐं सही तारीख़। जेके माण्हू चवनि था सिंधी विढ़ंदा ई कोन्हनि, ॾिनल क़ौम आहे, डरपोक आहिनि, ग़ुलामी पसंदि आहिनि, उन्हनि लाइ तारीख़ जा ही बाब उन्हनि जे मुंहं ते मोचड़ो आहे। अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।